जी नाज़रीन, अवां झेड़े की ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरसा नापरकोट थाने जी हद ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी बिरादरी के ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराने तकरार ॿीहर कर थियो आहे। धुरनि जी फायरिंग में शेर बडाणी समेत ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरसा नापरकोट थाने की हद कच्चे जे ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी जतोई बिरादरी के ॿिनि धुरनि में पुराने तकरार ॿीहर कर खयो आहे। धुरनि जी फायरिंग के नतीजे में शेर बडाणी समेत ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरसा नापरकोट थाने के कच्चे वारे इलाइक़े ॻोठ मुरादली बडाणी में बडाणी जतोई बिरादरी के ॿिनि धुरनि में एक दफ़ो तकरार ॿीहर कर खयो आहे। फायरिंग के नतीजे में शेर बडाणी समेत ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। हर वक्त अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।